जोही पुलिस मुक़ाबले बाद ॿिनि मुबैना फोरन खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि खीर मोरी वटि मामूल जे चेकिंग दौरान मोटरसाइकिल सवार ॿिनि ॼणनि खे बीहण जो इशारो कयो वियो त उन्हनि फरार थियण जी कोशिश कई, जंहिंखां पोइ संदनि पीछो करे खेनि गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार ॿिन्ही ॼणनि जी सुञाणप हामिद शहाणी ऐं आसिफ़ शहाणी तौरु कई वई, जिन जो तालुक़ दादू जे मोंदर नाके सां ॿुधायो वञे थो। इन हवाले सां पुलिस जो वधीक चवणु आहे त ॿई ॼणा केतिरनि ई ॾोहनि में मुलविस आहिनि। संदनि ख़िलाफ़ दादू जे मुख़्तलिफ़ थाणनि ते केतिरा ई केस पिणु दाख़िल थियल आहिनि। इंतिहाई अहम ख़बर आहे जोही खां, जिते जोही पुलिस खीर मोरी वटि कार्रवाई कंदे मुबैना ॿिनि फोरन खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि मामूल जी चेकिंग दौरान मोटरसाइकिल सवार ॿिनि ॼणनि खे बीहण जो इशारो कयो त उन्हनि पुलिस खां फरार थियण जी कोशिश कई, जंहिंखां पोइ संदनि पीछो करण बाद खेनि गिरफ़्तार करे कब्ज़े मां हथियार पिणु हथ कया विया आहिनि। पुलिस जो वधीक चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप हामिद शहाणी ऐं आसिफ़ शहाणी तौरु कई वई, जिन जो तालुक़ दादू जे मोंदर नाके सां ॿुधायो वञे थो। ॿिन्ही ॼणनि ख़िलाफ़ दादू जे मुख़्तलिफ़ थाणनि ते केस पिणु दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ वधीक केस दाख़िल नाहे थी सघियो। HSTV न्यूज़ जोही।